हिंगोरजा वेझो ॻोठ वॾा भेलार में एकता तकरीब कोठाई वई। इन मौके ते फनकारनि सुर विखेरे माण्हू झुमाए छॾिया। अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट। असीं हिन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा भरिसां ॻोठ वॾा भेलार में, जेको अॼु सिंधुत्व में साह असांजो जेके उनवान हेठि मोहतरम अली काज़ी ऐलान करायो आहे। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पारां हिते मौजूद आहियूं। असीं सियासी, समाजी ऐं क़ौम परस्तनि जेके अॻवान आहिनि, असीं उन्हनि सां मौजूद आहियूं। असांजी मुआशिया जो शहर आहे, मुआशी शहर सिंधु दरिया खे सुकाए असांखे मुआशी तौर ते तबाह बर्बाद करे थो वञे। सिंधु दरिया जे हवाले सां जेका असां माण्हुनि खे जदोजहद करणु खपे। सिंधु दरिया हींअर पंजाब जे क़ैद में आहे। सिंधु दरिया खे आज़ादु कराइण लाइ जेका जदोजहद आहे, उन ई जदोजहद जो नालो सिंधुअ में मुंहिंजो साह हुजणु खपे। सकाफ़त जे ॾींहं ते इहो अहद वफ़ा तजदीद था कयूं त असीं पंहिंजे दरिया जूं उहे मौजूं जेके आहिनि उन्हनि खे वरी बहाल कराईंदासीं ऐं उन जी हासिलात ताईं पंहिंजी जदोजहद खे जारी रखंदासीं। सिंधुअ में असांजो पूरी क़ौम जो ऐं जेके बि सिंधी ॻाल्हाईंदड़ हज़ारनि सालनि खां उन में अची था वञनि त उन्हनि जो यकीनन उन में साह आहे। यकीनन ही उनवान जेको आहे उहो ईअं सम्झूं था त ही साह जो जेको सिलसिलो आहे उहो सिंध जे हज़ारनि सालनि जे तहज़ीब जो हिकिड़ो सिलसिलो आहे। सिंधुत्व में साह जेको अली काज़ी साहब जन उनवान हेठि इहो सहरो ॼायो आहे त असीं उनखे जस था पेश करियूं। ऐं अली काज़ी साहब जन उहो वाहिद माण्हू आहे जंहिं सिंधी मीडिया में पहिरियां एकता जे हवाले सां कमु कयो। हिते आयल क़ौमी कारकुननि, सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त जेके अॻवान आहिनि उन्हनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। उन्हनि जो चवणु हुयो त सिंधुत्व में साह असांजो जेको उनवान हेठि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार पारां ऐलान कयो वियो आहे। असीं उनजी भरपूर नमूने आजा कंदासीं 5 डिसंबर ते। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।